अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम कुर्ब कचहरी सां गॾु मां तव्हांजे साम्हूं उबायो हाज़िर आहियां। मूंसां जेके अॼु फ़नकार मौजूदु आहिनि, मूंसां जेके सुगड़ मौजूदु आहिनि, उन्हनि जो बि तव्हां सां तारुफ़ कराईंदो हलंदुमि। ख़ुशि हुजो, सलामत हुजो, जित जित आहे असांजो प्रोग्राम ॾिसो था। हीअ धरती टीवी जे तवसुस सां तव्हांखे प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं। तव्हांजे लाइ असां वटि जेके सुगड़ मौजूदु आहे, साईं दीदार अली भट्टी साहिबु असां वटि मौजूदु आहे। बहितरीनु सुगड़ आहे सिंध जो। ऐं परियों असांजो जेको आहे न्याज़ गुल लाशारी आहे, साईं ऐं शिकारपुर सां तालुक़ु आहे, साईं जो बहितरीनु फ़नकार आहे, नौजवान आहे, जो इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं हिन पासे न्याज़ हुसैन आहे बाजी ते, पर हुबदार वेठो आहे तव्हांजे साम्हूं। हमेशह असांजे प्रोग्राम में हूंदा आहिनि इहे ॿई। ऐं तव्हां सां कुर्ब कचहरियूं जेकियूं आहिनि, हिन प्रोग्राम कुर्ब कचहरियूं में तव्हां सां जारी रहंदियूं। सभ खां पहिरियां त असां जेको आहे सो इहे न्याज़ आयो आहे, आज़ाद न्याज़, ॿियो ख़ैरु लॻो पियो थिए, ख़ुशि लॻो पियो आहे। माशाअल्लाह, तव्हां सिखिया वरिती आहे या शौक़िया शुरू कयो? सिखिया वरिती आहे बाबा। सिखिया वरितो। उस्ताद तव्हांजो साईं कहिड़ो? उस्ताद माशूक अली भट्टी साहिबु आहे, शिकारपुर। माशूक अली भट्टी साहिबु शिकारपुर जो। जी जी, माशाअल्लाह माशाअल्लाह। तव्हांजो राग बि ॿुधबो, असां वटि सुगड़ मौजूदु आहे। साईं साईं हाणे असांखे जेको आहे सो कहिड़ो ॿुधाईंदो सभ खां पहिरियां? हा, सभ खां पहिरियां साईं सरकार लतीफ़ जे बैत सां शुरूआति। वाह वाह। सरकार फरमायो त तहिड़ा 40 न 40 जहिड़ो पसण पिरीअ जो, कातिब कहिड़ी थो करी मथे पननि पीह, जे वरक वराए 20 त अखर मिड़ो ई हिकिड़ो। अखर पढ़ अलिफ जो, ॿिया वर्क सभु विसार, अंदरि तूं उजार, पन्ना पढ़ंदे केतिरा। कोड़े किताबनि में अखर मिड़ो ई हेक, जे तो नज़र नेक त बिस्मिल्लाह ई बस थी। मुंहिंजा साईं सरकार लतीफ़ फरमायो त कॾहिं ताकियूं ॾीन ऐं कॾहिं खुला दर दोस्त जा, कॾहिं अचां त अचण न लहां, ऐं कॾहिं कोठियो पिया नीन, कॾहिं सिकां पियो सॾ लहे, कॾहिं ॻुझंदड़ गरहीन, पोइ अहिड़ा ई आहिनि सॼण मुंहिंजा सुपरी। ऐं सिंध जो साईं मशहूरु भलोड़ सुगड़ मोहम्मद मलूक अब्बासी। मोहम्मद मलूक अब्बासी ते वॾो सुगड़ो तमामु, पाण पंहिंजा कई किताब आयल आहिनि साईं मोहम्मद मलूक जा। जी मुंहिंजा। हा, वॾो फैज़ सही सुगड़नि खे मिलियो उनजे तरफ़ो। बिल्कुलु साईं, बिल्कुलु। हा साईं, मोहम्मद मलूक अब्बासी चयो त आहे क़ीमत संदो कतिरो, तूं मोती चङा मेड़, मंदी पंहिंजे मन मां ओए थुॾा हणी थेड़, पोइ मुहबत रीह मलूक चवई, तूं झटि न कंहिंसां झेड़, जंहिंमें ॾिसे हीरा हया वजा, तंहिंसां गाॾो वेठो घेड़, पोइ शान अहिड़ो शेड़ जो दाख़िल थिए दरबार में। वरी चई त अदब सवा आदमी, तूं छाजो आहे शींहं, जो मूर न वसायो ई मलूक चवे, पोइ मुहबत संदो मींहं, वञी हूंद वणनि खऊं, तूं नाज़ुक सिखज नींहं, हू सड़न सारो ॾींहं, पर उस न ॾियनि आम खे, पर अदब सवा आदमी, तूं छाजो आहे शेर, जो कढी कीन कल्ब मां अञा मंदाई वारो मेर, बाक़ी ज़ाहिर ॾेखारे ज़माने खे भलाई वारो भेर, त लिबासिल मोमिनीन ऐं कल्बुल काफ़रीन, हद न ईअं हेर, ऐं नरख आदम ज़ात सां तूं वेरनि वारो वेर, न त चङो चवंदुई केर, ओ हिन दुनिया ते दीदार चवी। पर साईं जे भाई मर्द मलूक थिया त खोलज हीरन संदो हट, थी कलाल दे चुका अगी चाल मट, हारियल बाज़ी हिम्मत सां तूं खान उथी खट, त पोइ पिरी पाराईंदई पट, दिलबर अॻियां दीदार चवे। वाह दीदार, वाह वाह दीदार साईं, वॾी तमामु कुर्ब जी कचहरी में त तूं कमाल करे छॾियो दीदार साईं। हुन पासे में फ़नकार वेठो आहे थियो। साईं असांखे छा ॿुधाईंदव तव्हां? सभ खां पहिरियां त मौला गाज़ी जे क़सीदे खां शुरूआति कंदासीं। वाह वाह। पोइ ज़मानो बि थींदो, जी बि थींदो।
अच्छा लगता है तेरी निस्बत से सलाम, अच्छा लगता है। लोग तेरे इश्क में मौला मुझे कहते हैं काफिर, मौला तेरे इश्क में ये इल्जाम अच्छा लगता है। जे मुर्शद गाजी अथई त पोइ रब राज़ी अथई, जे मुर्शद गाजी अथई त पोइ रब राज़ी अथई, जे मुर्शद गाजी अथई त पोइ रब राज़ी अथई। पाक अलम पंहिंजे घर ते सजाए हाज़ुरी न्याज़ बनी तू मेरा, पाक अलम पंहिंजे घर ते सजाए हाज़ुरी न्याज़ बनी तू मेरा। गाज़ी जहिड़ो अथी मौला मिली, जे मुर्शद गाज़ी अथई त पोइ रब राज़ी अथई, जे मुर्शद गाज़ी अथई त पोइ रब राज़ी अथई। चाती पयो जे आई मेरो मदो, तू मलंग मौला गाज़ी असदो। चाती पयो जे आई, चाती पयो जे आई मेरो मदो, तू मलंग मौला गाज़ी असदो। सारो ज़मानो सलामी थी त पोइ रब राज़ी अथई, जे मुर्शद गाज़ी अथई त पोइ रब राज़ी अथई। नबीअ जी दुआ तो समर, मौला अलीअ जो थी आयो कमर। बिंदे नबीअ जी दुआ तो समर, मौला अलीअ जो थी आयो कमर। हेड़ो मिली मौला, हेड़ो मिली मौला ॿियो छा खपे। राज़ी अथई, जे मुर्शद गाज़ी अथई त पोइ रब राज़ी अथई।
बे घुरंदे तूं दिल सां दुआ गाज़ी कंदो मने मौला कंदो मंज़ूर थींदई जे मुर्शिद गाज़ी अथई त पोइ रब राज़ी अथई जे मुर्शिद गाज़ी अथई त पोइ रब राज़ी अथई पाके अलम पंहिंजे घर ते सजा हाज़ुरी न्याज़ बनी तूं वेरा पाके अलम पंहिंजे घर ते सजा हाज़ुरी न्याज़ बनी तूं वेरा गाज़ीअ जहिड़ो अथी मोला मिली मुर्शिद गाज़ी अथई त पोइ रब राज़ी अथई जे मुर्शिद गाज़ी अथई त पोइ रब राज़ी अथई। तमामु बेहतरीन कलाम साईं, बेहतरीन साईं, अल्लाह से ख़ैरु करे, ख़ुशि हुजे, बेहतरीन तो जेको आहे ॻायो ऐं सुकून अची वियो। हेॾो हे साज़दा बि ॾिस त मुतबर लॻा पिया ना बाक़ाइदे माशाल्लाह ॾिसे त भई प्यारा केॾा सनड़ा ऐं पतंग लॻा पिया आहिनि। हा साईं, हाणे वठो हिकिड़ी साई, हुन खां पोइ तव्हां सां गुफ़्तगू शुरू था कयूं त हलूं था हिकिड़ी साई जी तरफ़। साईं सही भली करे आया, वरी प्रोग्राम में असां मोटियासीं कुर्ब कचहरी में, ब्रेक खां मोटी आया आहियूं ऐं तव्हां सां हाणे कचहरियूं असां जारी रखंदासीं हेॾे सूरत में बि। अबा साईं दीदार अली साईं, भला ॾियो ख़बर हेॾे बरसातूं जेकियूं थियूं तव्हांजे इलाइक़नि में थी त हिते बि, पर हेॾे फसलुनि जो नुक़सानु त न थियो? न हाणे ख़ासि फसलुनि जो अहिड़ो नुक़सानु कोन थियो आहे, खजीअ खे थोरो घणो खजीअ खे पहुतो जी। सारी त सारी तूं ई पाणी घुरे पई, हा घुरे पई पाणी, हुनखे ज़रूरत ई पाणी जी, जी खजीअ खे नुक़सानु पहुतो ख़ासि तरह खजीअ खे। अल्लाह से ख़ैरु कंदो मौला सही आहे। बरसाति बि सही आहे, असुल में अलाह जो रहमतूं आहिनि इहे। बिल्कुलु किथे वधीक ज़रूरत हूंदी आहे, किथे वरी घटि हूंदी आहे ज़रूरत पाणी जी, त अल्लाह से पियो ख़ैरु करे पूरी दुनिया ॾे। असांखे छा ॿुधाईंदव साईं तव्हां हाणे? हा मुंहिंजा साईं ॻाल्हि पे हली मुर्शिदी ते, वाह, त जे मुर्शिद गाज़ी अथई हा त पोइ रब राज़ी अथई। वाह वाह। त बुला शाह साईं चयो त रब रब करदे ॿुढे होए, रब रब करदे ॿुढे होए, मुल्ला पिंडत सारे, पर रब दा खोज किसे भी नहीं लभिया, तोड़े कर कर सजदे हारे, रब तां तेरे अंदर वसदा विच कुरान इशारे, पर ओ बुले शाह रब ओनू मिलिया ओ जड़ा मुर्शिद तू तन मन वारे। बिन मुर्शिद रब न मिले, भली को मथे में ठाए मेहराब, इश्क अल्लाह ऐं रसूल सवाए, अथस इबादत अज़ाब, हादी पुॼाए थो हंधि उन्ही जिते नाहे ॾोह सवाब, पोइ उते हर्फ़ हिसाब, ओ नाहे दिलबर को दीदार चवे, पर बिन मुर्शिद रब न मिले, तूं वञ वलियन वट, ऐं किबले निमा कलब कंदई सजण पहिरीं सट, जे तूं घुरंदे सुर्की त हू प्यारींदई मट, ओ खोले ॾींदई रब रसूल जे हिकमत वारा हट, ओ वञी पल पहर कट, तन भलन वट भटी चवे। मुंहिंजा साईं रूमी रहमतुल्लाह अलैह मौलाना रूमी साईं वॾी हस्ती हुया जो हमेशा सरकार लतीफ़ खे मौलाना जलालदीन रूमी रहमतुल्लाह अलैह जी हिकु मसनवी साण हूंदी हुई ऐं ॿियो क़ुरान शरीफ़ उन्हनि सां साण हूंदो हो। वाह। ऐं सरकार लतीफ़ के एतिराई बैत रूमी रहमतुल्लाह अलैह ते लिखिया। उहो रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त यक ज़माना सोहबते बा औलिया बहतर अज सद साल तायत बेरिया। वाह। चवे थो त कामिल वलीअ जी सोहबत में घड़ी सवा वेहण सद साल याने त 100 साल जी बेरिया इबादत खां मथे आहे। सुभान अल्लाह। सो अहिड़ियूं ॻाल्हियूं आशिकनि आरफनि ॿुधायूं आहिनि मुंहिंजा सां सचनि जी सोहबत जेको सो हासिलु कयूं। ऐं अलाह साईं बि ईअं क़ुर पाक में फरमायो आहे त अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून, ओ मुंहिंजे सचनि ॿारनि सां सोहबत कयो जन खे न हिते जो खौफ़ आहे न हुते जो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मिया ताज वाला सरताज जो हई ॿी छोड़ खलक दी यारी, सची यारी है रब रसूल वाली, त बि यारी सभु खुआरी।
ए यारी कबर हशर विच कम आ सही अड़ी कोई न दे सही दिलदारी अल मरोमा मन अहब हदीस है सुन एक वारी यो गौर फिक्र वल दिल ते रखी ना कदा थी में इनकारी आखे दीदार ओ जे भी दामन पकड़ी थई तेंदे कान बहारी थई तेंदे कान बहारी है सुभान अल्लाह तमाम जबरदस्त सही दीदार सही असा के बुधायो हां सही हाय जेकी जी रब जॾहिं राज़ी थिए थो न इंसान ते त पोइ उन सभई रस्ता खुली था वञनि हा न सही अॻे चवंदा हुआ असांजा वॾेरा त बिना मुर्शिद जे कुतो बि चङो न आहे छो त मुर्शिद जेको आहे उस्ताद आहे वो राह सुठी ॾेखारे थो मुर्शिद बि हुजे कामिल हुजे ईअं न हुजे कोई तावीज़नि वारो करे वेही रहे त वते हुनजो तावीज़ कराईंदो हुनजे ख़िलाफ़ मुर्शिद हूंदो आहे कामिल हा अहिड़ी राह ॾे रबानी जो ये दुनिया दौलत तोखे का शइ घुरिजे ई न साईं जेको दन लाइ ॾूरऊं तके मुरीदनि जो माल जेको तव्हां चयो न त दन वारो मुर्शिद क़ुरान पनाह ॾिएसि जेको दन लाइ ॾूरऊं तके मुरीदनि जो माल कहिड़ो फैज़ ॾींदो जेको आहे पाण कंगाल मुर्शिद सखी हूंदा आहिनि ॾींदा गंज आहिनि गंजवाल पोइ भते भते भाल कंदा आहिनि दिलि पर उहे दीदार चवे पोइ जेको दन लाइ ॾूरऊं तके मुरीदनि जो जेको ॾिसे पराए खीसे ॾे ऐं नथसि तवकल रबी इहो फैज़ न ॾींदो फ़क़ीर चवे ओ भली सारायोसि सभी उन जे फन फिक्र जी ॿी कहिड़ी ॻाल्हि कबी तूं अदा कर अबी पोइ भॼड़नि खां भटी चवे अदा ॾिसी जुबा झुंडूं ऐं भाऊ तूं न भुल अलाह वारनि जूं निशानियूं आहिनि कादिर ॾसियूं कुल अलाह इन औलिया अलाह अहिड़े साण अमुल बाक़ी जेको पेट लाइ ॾिहाड़ी ओ हीअं झलियूं वते झुल अदा हो कोन टपाईंदो पुल दिलि पर कंहिंखे बि दीदार चवे छो त लतीफ़ सरकार फरमायो साईं त कांग मकासिद कर जो सदा ढूंढे ढूंढ खे ढूंढ आहे दुनिया सरकार लतीफ़ तो चए अहिड़ो मुर्शिद न कर जंहिंजी रुगो इन दुनिया में नज़र हुजे सुभान अल्लाह सुभान चए थो सरकार कांग मकासिद कर जो सदा ढूंढे ढूंढ खे की कंदो पंहिंजे पेट जी की तोखे पहुचाईंदो दोस्ताणे दर उहो पंहिंजे पेट जी कंदो किन तोखे महबूबा जे हुजूर ॾेखारींदो दरबार तोखे उहो काथूं ॾेखारींदो सो कामिल मुर्शिद ज़रूरी आहे सही यार चवंदा आहिनि त जेको अलाह वारो जी सर अलाह वारो छा हूंदो अलाह घुरंदो त नाहे अलाह त ॾींदो आहे न अलाह वारो बि ॾींदो अलाह वारो घुरंदो न त मूंखे ॾे अलाह वारो तोखे फैज़ ॾींदो अलाह वारो तोखे दुआऊं ॾींदो अलाह वारो तोखे सुठी राह ॾींदो बाक़ी हूंदो असां जहिड़ो बताल त पोइ अहिड़ा तावीज़ लिखी ॾींदो जो ॾींदो ॿिए जे घर खे पाए पंहिंजे खे लॻी वेंदसि असां वटि फनकार मौजूदु आहे लाचारी साहिबु ख़ुशि हुजे सलामत हुजे असां कहिड़ो गीत ॿुधाईंदो हाणे साईं एजाज़ साईं जी काफ़िया एजाज़ साईं जी काफ़ी बिस्मिल्लाह इश्क जनी सिरिया यो से दर्द कया दिल की खाइन की न खुशियाँ उहे फाके मन खाइन की न खुशियाँ उहे फाके मन जो फकीर हो तनी ते मोहम्मद मीर बुढ़ल हादी खणी हथड़ा दिना तई दुस पियो प्यारा तू अचण दे या न दे तई दुस पियो प्यारा तू अचण दे या न दे दर झले बिह दुसे मातू जो दर झले बिह दुसे मातू जो तू बिहण दे या न दे तई दुस पियो प्यारा तू अचण दे या न दे तई दुस पियो प्यारा तू अचण दे
यारी तो सां यार थी वई शेर अखतारा खणी नाचू थी नचद से अॻियां तो तूं नचण ॾे यार नाचू थी नचद से अॻियां तो तूं नचण ॾे यार दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो तूं बीहण ॾे यार रे दुसि पियो यारा तूं अचण ॾे यार रे ऐं तई दुसि पियो यारा तूं अचण ॾे यार हिकु दफ़ो दीदार पांजो दिल रुबा मुर्गी करा हिकु दफ़ो दीदार पांजो दिल रुबा मुर्गी करा देह पंहिंजे में प्यारा कोई रहण ॾे यार ॾे देह पंहिंजे में प्यारा कोई रहण ॾे यार ॾे दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो तूं बीहण ॾे यार रे दुसि पियो प्यारा तूं अचण ॾे यार रे दुसि पियो प्यारा तूं अचण ॾे यार रे ॻाल्हि मन तूं आख़िरी एजाज़ जी सोहणा सजण ॻाल्हि मन तूं आख़िरी एजाज़ जी सोहणा सजण रुख चुमण चाहियां तो तुंहिंजो तूं चुमण ॾे यार ॾे रुख चुमण चाहियां तो तुंहिंजो तूं चुमण ॾे यार ॾे दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो तूं बीहण ॾे यार ॾे दुसि पियो प्यारा तूं अचण ॾे यार ॾे दुसि पियो प्यारा तूं अचण वाह 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 साईं एजाज़ जी काफ़ी तमामु ज़बरदस्त काफ़ी त असां वटि हाणे थियो आहे ब्रेक जो टाइम ब्रेक दौरान असां वरी साही बि कंदा आहियूं छा छा चवणो आहे इहा बि पाण में ॻाल्हि ॿोल कंदासीं त हलूं था असां हिकिड़ी ब्रेक जी तरफ़ वॾी महिरबानी तव्हांजी साईं ब्रेक खां वापसि अची वियासीं वरी कुर्ब कचहरियूं शुरू आहिनि साईं लश्करी साहिब बहितरीनु तव्हांजी वॾी महिरबानी कुर्ब तव्हां कही आहियो शिकारपुर मां बहितरीनु कलाम ॿुधायो माशाल्लाह बाक़ाइदे लॻो त क्लासिकल फ़नकार जी सिखिया वठंदा आहिनि माशाल्लाह अहिड़े क़िस्म जी भला साईं कलाम असांखे ॿुधाया साईं असांखे जेको आहे सो साईं दीदार साईं हाणे असांखे छा ॿुधाईंदव तव्हां हा मुंहिंजा साईं कुर्ब कचहरी में ॻाल्हियूं कुर्बन जूं थींदियूं जी जी बिस्मिल्लाह असांजे ॻोठ जो आहे भलोड़ सुघड़ वली मोहम्मद भट्टी वली मोहम्मद भट्टी साईं बिल्कुलु उहो वली मोहम्मद भट्टी चवे थो तदा मज़ो आहे मोहबत में कुलूफ़त में आहे कस मोहबत जे मेवे जी
ओ जहरोड़े पीती रस रस। उहो वेठो ॾींदो वली मोहम्मद चए ॾेहन खे ई ॾस। ॾस अदा कंदो कोन बस यार भउ कंहिंजे खां बि भटी चवे भटी पर ताए मन मोहताजूं जन सां तन सां को त हकीम कजे गंढियल पुंड प्रीत जा छिनण ना छॾिजे पोइ यारीअ में यूसुफ चवे विथी ना विझिजे अदा जंहिंखे गुणनि सां गिनजे ताब तनी सां कहिड़ो पर साईं लखे गुनाहे दोस्त न मटिजे ऐं रखिजे मथस्तान मयार जो अॻियूं ॻाल्हियूं अंस चवे तंहिंजूं यादि कजनि यार पोइ तोड़े करे तकरार तब लाए नीह निभाइजे पर साईं वाइदा कजनि त पाड़जनि नत कूड़ा कीन कजनि जो ढगा ढोर रहन रसन में ऐं माण्हू ॿोल ॿझनि ॿेड़ी चाढ़े हीअं सुपरी से शर्मे ना छॾजनि पोइ पग हितहि प्रीत जा ताणे तोड़ कजनि पोइ उहे पहजनि ओ जंहिंमें छिजे कीन छतो चवी वाह वाह छते फ़क़ीर सां छते फ़क़ीर साईं जी मुंहिंजा हा वाह 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 साईं ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि तव्हां ॿुधाई साईं हाणे हिकिड़ी बुछारत तव्हांखे मिला आहे नंढड़ी बुछारत असांजे नंढी लाइ दौर जी आहे हा जी हा साईं उहा जेकॾहिं भञीअ त वाह वाह थी वेंदी वाह। हाणे लाचारी साहिब खे बि साईं असां चऊं था तव्हांखे बि इजाज़त आहे ॿोलण जी हा साईं सही आहे त तव्हांखे बि भला है न साईं चए थो साईं दर दर ते लुधड़ो लेटे वाह 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 हा साईं साईं दर दर ते लुधड़ो लेटे हा साईं वाह वाह अचो साईं उहा शइ हर दर ते यानी लेटंदी पेटंदी आहे हा दर दर ते लुधड़ो अहिड़ी लेटे का ॻाल्हि थिए साईं दर दर ते लुधड़ो लेटे वाह साईं हा साईं होॾो भञी विया आहिनि हा साईं होॾो भञी विया आहिनि हा साईं हो दर दर ते पोइ इहो साईं फरियो थींदो हा साईं। हा फरियो वही साईं फरियो, वही फरियो हिकदमि साईं हा साईं वही साईं असां पोइ कहिड़ी देरि कयूं वाह 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 साईं दीदार साईं वाह कमाल करे छॾियो ॾाढो ज़बरदस्त त दोस्तो असांजी कुर्ब कचहरी जेको आहे सो इनशा वरी अॻिले हफ़्ते तव्हां सां जारी रहंदी वरी नवनि जेको आहे सो सुगड़नि सां गॾु वरी फनकारनि सां गॾु हिन वक़्तु असां वटि जेको न्याज़ हुसैन वेठो आहे तमामु वॾो सुरीलो आहे हिन जो असां कलाम ज़रूरु ॿुधंदासीं हला शरीफ़ साहिबु गॾिजी करे ॿुधूं इहो कलाम जी न्याज़ हुसैन छा ॿुधाईंदव बाद लफ़ीज़ बुलंद जी साईं दिल पर मुझी दिल में दिल पर मुझी दिल में कौन याद करा हो पिरी दे को प्यार आया तुझे आसरे वो शालमाने जवानी शात हुजे शालमाने जवानी शात हुजे ओ शात हुजे आबाद हुजे शालमाने जवानी ओ शात हुजे शालमाने जवानी ओ शात हुजे शात हुजे आबाद हुजे शालमाने जवानी माने जवानी जग कावड़ाए मूसा प्यार कयो थी सब कावड़ाए मुखे पहजो कयो थी जग कावड़ाए मूसा प्यार कयो थी सब कावड़ाए मुखे पहजो कयो थी मुतमनी मेहरबानी शात हुजे मुतमनी मेहरबानी ओ शात हुजे बात हुजे शालमाने जवानी ओ शात हुजे शालमाने जवानी तम तम तो
मिठड़ा दुआऊं दम दम तोखे दिल पर दुआऊं हर दम तोखे दिल पर दुआऊं ये दिल ही दीवानी ओ शाद हुजे ये दिल ही दीवानी शाद हुजे बात हुजे शाल माने जवानी ओ शाद हुजे शाल माने जवानी हफिज बुलदी चवे तुझा लख थोरा दुख लही बया मुँह जा समूरा हफिज बुलदी चवे तुझा लख थोरा गम भी लही बया मुँह जा समूरा मुझी ठाई है जिंदगानी शाद हुजे मुझी ठाई है जिंदगानी शाद हुजे बात हुजे शाल माने जवानी ओ शाद हुजे शाल माने जवानी ओ शाद हुजे बात हुजे शाल माने